अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत मां हमां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, सिंध जे अंदरि मकानी इदारनि जे चूंडुनि जे ॿिए मरहले में जेके नतीजा आया आहिनि उहे बिल्कुलु हैरान कंदड़ नतीजा आया आहिनि। ख़ासि तरह उनमें जेको आहे कराची जा नतीजा जेके आहिनि उहे इहे आया आहिनि त कराची में हेल ताईं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेको असांखे हेल ते नतीजा अनाउंस कया आहिनि उनमें 170 यूनियन कमेटी 246 यूनियन कमेटीज़ टोटल कराची में, जंहिं मां 11 यूनियन कमेटीज़ ते चूंड न थी सघी आहे छाकाणि त उहे जेके जन फॉर्म भरिया हुया उम्मीदवार उहे मुसलसल जेको आहे तब्दील थींदी हुई डेटूं, उनजे करे उहे जेके आहिनि उहे फौत थियण जे करे की उहे न थी सघियूं। तंहिंजे करे 235 यूनियन कमेटीज़ ते इलेक्शन थी कल्ह जे ॾींहं में ऐं उन मां 170 जा नतीजा आया आहिनि ऐं उहे 170 जे नतीजनि में जेके नतीजा आया आहिनि उनमें पीपुल्स पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी जे तौर ते उभरी आई आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल 170 यूनियन कमेटीज़ मां 80 यूनियन कमेटीज़ ते पीपुल्स पार्टी सोभ हासिलु कई आहे, जंहिं त संदसि वेझे में वेझो जेको ॿियो नंबर ते पार्टी आई आहे उहा जमात इस्लामी आहे, जंहिं 49 यूनियन कमेटीज़ ते सरसी हासिलु कई आहे, जॾहिं त PTI 3 नंबर ते आहे जंहिं 29 यूनियन कमेटीज़ ते सरसी हासिलु कई आहे। नून लीग जा 6 जेके मेंबर चूंडिजी आया आहिनि, जॾहिं त जमियत उलमा इस्लाम 2, इंडिपेंडेंट 2, TLP जो 1 ऐं हक़ीक़ी जो 1 जेको आहे उहो उम्मीदवार कामयाबु थियो आहे। इहो वरी असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं असां पंहिंजो टेक्निकल टीम खे त इहो जेको इलेक्शन कमीशन जो अच्छे पने वारो जेको हेल ताईं आयल जेको नतीजनि जो जेको आहे उहो ॾेखारनि ताकी उन में जेको आहे तव्हांखे हीअ ॾिसी सघो था तव्हां PPSC ऐं पंहिंजो जमात इस्लामी 49, PTI 29, नून लीग 6, JUI 2, इंडिपेंडेंट 2, TLP 1 ऐं हक़ीक़ी 1 इहे नतीजा जेके आहिनि उहे हेल ताईं अची चुका आहिनि ऐं हीअ जेको आहे ज़िला क़यामवाड़ी जो रिज़ल्ट आहे। बहरहाल हिन सॼे मसइले ते गुफ़्तगू कंदासूं। अॼु प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे धरती TV जे चीफ रिपोर्टर जनाब शबीर लाशारी साहब। कल्ह जो सॼो ॾींहुं बल्कि 3 ॾींहं शाम खां वठी पोलिंग स्टेशन खां ते जॾहिं अमलो पहुचणु शुरू थियो उन वक़्त खां वठी कल्ह शाम ताईं जेको आहे उहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हुननि कवर कयो पंहिंजी पूरी ब्यूरो टीम सां गॾु ऐं उन्हनि खां हाल वाल वठंदासूं। जी शबीर लाशारी साहब, तव्हांखे भली कार चऊं था। महिरबानी। हीअ जेके नतीजा आया आहिनि सभ खां पहिरियों त जेको आहे पाण मुख़्तलिफ़ प्रोग्राम कयासीं पिया ऐं उनमें इहो किथे बि कंहिं कोन पियो चयो त पीपुल्स पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी थी ईंदी। तोड़े जो बिलावल साहब दावा कई हुई त हिन भेरे जेको आहे पीपुल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि बि दावा कई हुई त हिन भेरे असां जियालो मेयर आणींदासीं, पर तजियनि में किथे बि पूरे मीडिया जे अंदरि कंहिं बि इन ॻाल्हि खे एक्नॉलेज न पिए कयो ऐं ख़ासि तरह जॾहिं MKM वारनि जॾहिं बाइकॉट कयो त उनखां पोइ बि पीपुल्स पार्टी जे लाइ न चयो पियो वियो, उन जे लाइ चयो पियो वियो त पोइ हाणे जमात इस्लामी जो फ़ाइदो वठे थी या PTI वठे थी पई उर्दू आबादी वारनि इलाइक़नि मां। पर जेके नतीजा आया आहिनि उहे बिल्कुलु हिकिड़ो जेको आहे हैरान कंदड़ आहिनि ऐं बिल्कुलु फैज़ साहब ही नतीजा ईअं ई आहिनि जीअं 2018 जे आम चूंडनि में असां तव्हां वेही इहे तजिया कया हुआ त PSP घटि में घटि 10 सीटूं खणंदी ऐं जेको सो TLP लाइ त कंहिंखे वहम गुमान मिलियो त TLP एतिरा वोट खणंदी, सीटूं खणी उन घटि कयूं पर वोट जेको उन खयूं। ईअं ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिननि मकानी चूंडनि में वाक़ई वॾो अपसेट कयो आहे कराची में, जंहिंजो ज़िलो क़यामवाड़ी आहे। असांजे स्क्रीन ते नाज़रीन तव्हां ॾिसी थो पाकिस्तान पीपुल्स पार्टी टोटल यूनियन कमेटी जो तादादु 26 आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी 21, जंहिं ते जमात इस्लामी 3, PTI 4 ऐं मुस्लिम लीग नून 2 सीटूं हासिलु कयूं आहिनि। क़यामवाड़ी ज़िलो मतिलबु पीपुल्स पार्टी उते ज़िले में सभ खां वॾी पार्टी साबित थी आहे ऐं उहा ज़िलो जेको आहे उहो पीपुल्स पार्टी पूरे जो पूरो सम्झो त उहो तव्हांखे यादि हूंदो त चूंडनि खां हिकु ॾींहुं अॻु में पाण जॾहिं वेठासीं मूं तव्हांखे चयो त क़यामवाड़ी ज़िले में तमामु वॾी अक्सरियत आहे। उलही पंहिंजो क़यामवाड़ी ज़िले में पाकिस्तान पीपुल्स पार्टी उते काफ़ी कमु कयो आहे ऐं उतां ज़बरदस्त क़िस्म जा कराची जो ॾखिण ज़िलो आहे जंहिंमें कुल 26 यूनियन कमेटीज़ हुयूं, जंहिंमां पाकिस्तान पीपुल्स पार्टी 15 यूनियन कमेटीज़ ते सोभ हासिलु कई आहे, जॾहिं त PTI 9 ते ऐं TLP 1 यूनियन कमेटी हासिलु कई आहे। हिकु जेका यूनियन कमेटी हुई उन ते चूंड न थी सघी आहे। माना 26 मां 25 यूनियन कमेटीज़ ते जेका चूंड थी 15 पीपुल्स पार्टी। हीअ मलीर ज़िलो नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था कुल 3 यूनियन कमेटीज़ आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी 21 यूनियन कमेटीज़ ते सोभ हासिलु कई आहे, जंहिं ते जमात इस्लामी 3 ते, PTI 4 ते ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून
उनखे भी पीपल्स पार्टी जी हिमायत हासिल हुई, उहो 2 यूनियन कमेटीज़ ते उन कामयाबी हासिल कई आहे। त ही 3 ज़िला जेके आहिनि असां कंपाइल करे तव्हांखे ॾेखारियूं पिया, जंहिंजो रिज़ल्ट हेल ताईं असां मुकमिल कंपाइल करे सघूं, छाकाणि त इलेक्शन कमीशन अञा ताईं पूरा रिज़ल्ट न ॾेई सघी आहे। 170 जो मतिलबु इहो आहे त अञा ताईं 50 यूनियन कमेटीज़ जा रिज़ल्ट रहिया पिया आहिनि, जेसि ताईं उहे ज़िला पूरा थियनि। बहरहाल हेल ताईं जेको आहे असां तव्हांखे 3 ज़िलनि जो कंपाइल थियल रिज़ल्ट ॿुधायोसीं ऐं उहे 3 ज़िला इतफ़ाक़ सां पीपल्स पार्टी ॿोहारे वई आहे। जी शबीर। हाँ बिल्कुलु, जीअं ॻाल्हि कईसीं पे त मां तव्हांखे अॻु में चयो पियो त तमामु सुठो कमु थियल आहे जेको आहे क्यामाड़ी में बि, ओलह ज़िले में बि माना 15 पंहिंजो अची वञणु 18 यूनियन कमेटियुनि ते कामयाबी मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो बि तमामु वॾो कमु आहे। साॻी रीति ओभर ज़िलो जेको आहे उन में बि 15 हिन वक़्त ताईं जेके नतीजा आया आहिनि पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उन में ॿुधाए पियो वञे त 15 यूनियन कमेटियुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि कामयाबु थिया आहिनि, जिन में 15 अंग थोरो आहे न, ठीकु आहे, पर जेको ओभर ज़िलो उन में जमायत इस्लामी जो तमामु घणो जेको आहे असर रसूख़ रहियो आहे ऐं हाणे बि आहे। उन्हनि में सरे फ़हिरिस्त ॾिसो न ओभर ज़िले में ई त सईद गनी साहिब जी सीट बि ओभर ज़िले में आहे, बिल्कुलु, त मतिलबु आहे उते हिकिड़ो पूरी चनेसर टाउन उहो जेको आहे बिल्कुलु आहे। ठीकु आहे न। उन में सईद गनी जो भाउ जेको आहे हिकिड़ी यूनियन कमेटी में हाराए वियो आहे, हिकिड़ी में कामयाबु थियो आहे। सईद जेको फरहान गनी हुयो उहो 2 यूनियन कमेटियुनि जो उम्मीदवार हुयो चनेसर टाउन जे ते, हिकिड़ी यूनियन कमेटी हाराए वियो आहे, हिकिड़ी ते सोभारो थियो आहे। ठीकु। बहरहाल ॾखण ज़िले जी जेका पाण ॻाल्हि कयूं पिया, ॾखण ज़िलो लियारी जेको टाउन आहे उन में 13 यूनियन कमेटियूं, 13 यूनियन कमेटियुनि मां 43 मां जेकॾहिं 15 आहे त पोइ ओभर जो रिज़ल्ट अञा ताईं अचे पूरो जेसि ताईं, हा छाकाणि टोटल 43 बिल्कुलु 43 वॾो जेको ज़िलो आहे उहो सेंट्रल आहे, उन ते 45 आहिनि ऐं ॿियो नंबर जेको आहे ओभर आहे उन ते 43 यूनियन कमेटियूं आहिनि। उन मां 15 जेको आहे हिन वक़्त जी ख़बरूं अचनि पियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 यूनियन कमेटियूं जेके खटियूं आहिनि। उन में ॾिसो न उन में PTI जो वोट बि काफ़ी आहे, छाकाणि त जेको सोराब ॻोठ वारो इलाइक़ो आहे या इहो जेको पासो आहे उन में पठान कम्यूनिटी पश्तून कम्यूनिटी जेका आहे उहा तमामु घणी उते रहे थी ऐं उते झेड़ा बि थिया फॾा बि थिया। उन्हनि मां सम्झां थो उन विच मां जेको सीटूं कढी अचणु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो बि कमाल आहे। हीअ त एरिया ठीकु आहे, सचल ॻोठ वारो इहे जेके पंहिंजी सिंधियूं वसंदियूं उन मां बशीर ख़ासकली वारा ऐं ताज वसाइण वारा इहे पंहिंजूं यूनियन कमेटियूं जेके आहिनि कढी आया आहिनि। ईअं ई शांति नगर मां उहो ग़ुलाम हैदर नाले को आहे बलोचा मुंहिंजे ख़्याल में, उहो यूनियन कमेटी कढी आयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे। त पहिरियों जेको पासो हुयो महिमार वारो ऐं जेको नारदरन बाईपास वारो उते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी यूनियन कमेटियूं खटियूं, मां सम्झां थो इहा उते हुननि जी महिनत आहे। उते छाकाणि त हलीम आदिल शेख जो उहो तक आहे, ॻढ़ आहे, उते लाला रहीम जेको आहे उतां सीट कढी आयो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। उते मुखालिफ़ दुरगाण हलीम आदिल शेख जो काफ़ी एक्टिव आहे, खणी कीअं बि आहे PTI में भली हुजे पर एक्टिव ॾाढो आहे पंहिंजे तक में, अचणु वञणु माण्हुनि सां लह विचड़ सॼी सिंध में पंहिंजे तक में बि, पर उतां बि सीटूं कढी अचनि इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वॾी कामयाबी आहे। अॼु सईद गनी पाण बि चए पियो त ॾखण ज़िले में असांखे जेतिरी उमेद हुई उन में थोरो अञा घटि सीटूं जेके आहिनि असां कढी सघिया आहियूं। अच्छा, ॾखण मां? जी बिल्कुलु, हुनजो चवणो त ॾखण ज़िले में असांखे उमेद वधीक हुई। ॾखण में बि जेको हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी जेका कामयाबी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लियारी टाउन में, उहा ॻणाइण जहिड़ी आहे। लियारी टाउन जे 13 यूनियन कमेटियुनि मां 12 ते चूंड थी आहे, 12 मां 11 यूनियन कमेटियूं जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियूं आहिनि ऐं उन्हनि में TLP जेका आहे सिर्फ़ु हिकिड़ी यूनियन कमेटी खटी सघी आहे। जमायत इस्लामी हिकु बि यूनियन कमेटी हिन वक़्त ताईं जेका आहे उहा न खटी आहे। हालांकि जमायत इस्लामी जो उते जेको आहे MPA उतां खटियल आहे लियारी मां अब्दुल रशीद, पर उन बावजूदि उतां यूनियन कमेटी अञा जमायत इस्लामी न खटी सघे। थी सघे थो जेका रहियल ॾिसो 18 जे चूंडूं जेको हुयूं उन जेको मलीर में जीअं इमरान ख़ान खटे वियो हुयो, ठीकु आहे न, सही, पर जॾहिं मकानी पंहिंजो ज़मनी चूंडूं थियूं त हकीम बलोच साहिबु जेको आहे खटे आयो ऐं हिन चूंडुनि में हिकु दफ़ो वरी उहो साबित थियो उहो 18 जो जेको मैंडेट हुयो उहो पंहिंजो हक़ीक़ी मैंडेट कोन हुयो। सही, लियारी में बि जेको रिज़ल्ट आयो पंहिंजो जेको आहे पीपल्स पार्टी जे बिलावल साहिब जे मुक़ाबले में जेको आहे पंहिंजो हू असांजो PTI जो जेको आहे पुराणो पीपल्स पार्टी जो छा नालो हुयुसि, हा शकूर शाद साहिबु जेको आहे उहो बीठो हुयो, उहो खटे वियो ऐं ख़ुदि उते TLP जेको आहे उहो कयो। पर हाणे जेके TLP उतां हिकिड़ी सीट खटियल आहे, उहो चवां थो न, यूनुस कच्छी वारी जेका मां उहो चवां थो, पर हाणे जेको आहे लियारी टाउन जेको आहे उहो पीपल्स पार्टी तक़रीबन जेको आहे स्वीप करे चुकी आहे। बिल्कुलु उहो जेको आहे रिवाइवल आहे, बिल्कुलु उते कमु कयो आहे न। जीअं मूं अॻु बि चयो चूंडनि खां अॻु में त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी फोकस्ड रही आहे। जेको जॾहिं इहे आम चूंडूं थियूं उनखां पोइ आसफा भुट्टो बि उते फोकस्ड रही आहे, उते मुर्तज़ा वहाब जेको आहे वेंदो रहियो आहे, उते वॾो वज़ीर वेंदो रहियो आहे, उन्हनि लियारी में कमु कयो आहे। इहो ई सबबु आहे जो उनजा नतीजा जेके आहिनि उहे मिलिया आहिनि। नबील गबोल उते कमु कयो आहे, वापसि पार्टी में आयो
त उतां इहे नतीजा ज़रूरु मिलिया आहिनि। पर ॻाल्हि असुल इहा आहे त जीअं 2018 में TLP खे असां ॾिठो त ईअं ओचितो सीटूं मिली वियूं, वॾा वोट मिलिया, पर हिन भेरे TLP ॼण त न हुअण बराबरि आहे, किथे नज़र नथी अचे, उन्हनि जो वोट काॾे वियो कंहिंखे का ख़बर कान थी पए। ॿी इहा ॻाल्हि आहे त मां सम्झां थो जेकॾहिं MQM बाइकाट न करे हा त अञा न इहो जेको आहे न, इहा TLP जो जेको मामिलो हुयो इहो असां डिस्कस कयोसीं इलेक्शन खां पहिरियों। सही त TLP जो जेको वोट आहे न उहो पंहिंजो हर हल्के जे अंदरि 5000, 8000, 12000, 15000 इहो वोट आहे न। हा, हाणे इहो वोट अक्रॉस द बोर्ड जॾहिं तव्हां हिकिड़ो हल्को जेको आहे उन में जेकॾहिं तव्हां जूं पंहिंजो हिकिड़ियूं 10 यूनियन कमेटियूं आहिनि, त हाणे उहो 10 में विरहाइजी थो वञे, सही त पोइ उहो वोट ओतिरो जानदार नथो थिए। सही यूसी बेस यस, उहो हल्के जे अंदरि हिकिड़ो काउंटेबल नंबर अची थो वञे, पर जॾहिं हेठी सतह ते हलियो थो वञे त पोइ उहो वॾो पंहिंजो उहो नथो, मतिलबु आहे उहो स्पॉइलर, मूं जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त स्पॉइलर तौरु TLP ईंदी, छाकाणि इहो जॾहिं पखड़िबो न, पखेड़ में जॾहिं उनजो वोट ईंदो त पोइ नंढड़नि नंढड़नि यूनिटनि जे अंदरि उहो वोट नंढड़ो थी वेंदो, नज़र न ईंदो। ईअं ई थियो आहे, ईअं ई थियो आहे। हाणे बि जेकॾहिं तव्हां हुननि इलाइक़नि जो जेको टोटल नंबर ऑफ वोट्स कलेक्ट कंदो न त TLP लॻभॻि ओतिरो हूंदी या उनखां कुझु वधीक हूंदी, सर्स हूंदी, पर माना नुमाया नज़र न पई अचे की, छाकाणि त हाणे त असां विक्ट्री खे काउंट था कयूं न। बिल्कुलु असां वटि त विक्ट्री आहे, इलेक्शन कमीशन बि जेके नतीजा ॾिए पई, अञा ताईं डेटा ॾियण खां सवाइ हो इहो ई हिकिड़ो पर्चो ॾे साम्हूं जेको असांजो हले थो। बिल्कुलु, हा, इहो ई पर्चो ॾे, दुकानदार को पर्चो लिखी ॾे। सो बहरहाल ही मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वॾी जेका आहे उहा कामयाबी आहे। ऐं कराची जे शहरियुनि बि अॼु सईद गनी जो बि चवणो, कराची जे शहरियुनि वॾो एतमाद कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि कराची शहर सां निभायो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त सिंध सरकार जा फंड्स हुजनि, सिंध सरकार बि बजट में काफ़ी जेको आहे फंड्स रखिया आहिनि कराची लाइ, इलाही सारा जेके आहिनि वॾा कमु कंदी रही आहे, वॾा मेगा मनसूबा जेके आहिनि उहे ॾिना आहिनि। उन सां गॾोगॾु जेको मुर्तज़ा वहाब खे मेयर जेको टेन्योर रहियो मुर्तज़ा वहाब, त उन दौरान एडमिनिस्ट्रेटर कराची रहियो, त हुन काफ़ी जेको आहे कमु कया। मुर्तज़ा जी ख़्वाहिशुनि जे खे तव्हां तर्जुमानी न कयो, माण्हू त आहे न, थी सघे इहो मेयर थी वञे। मां छा थो चवां, इहे सर्टिफिकेट बि पाण हैसियत साफ़ी जी अहलियत ऐं नाअहली जा सर्टिफिकेट इहे उर्दू मीडिया जा असांजा एंकर जेके बाइस हूंदा आहिनि उहे कंदा आहिनि। इहो चई सघिजे थो त हुन मञायो त आहे न पंहिंजो, माना वसीम अख्तर खां फौरन जॾहिं हीउ आयो पोइ त असां ॾिठो त वसीम अख्तर जो दौर बि असां ॾिठो ऐं हिन जो दौर बि असां ॾिठो, छाकाणि त शयूं त असां रिपोर्ट कंदा रहिया आहियूं। ॾिसो न, जॾहिं तव्हांखे प्रोविंशियल गवर्नमेंट जी सपोर्ट हासिल आहे तॾहिं तव्हांजी कारकर्दगी ॿी आहे। माना मुस्तफ़ा कमाल हे कर दिया वो कर दिया, छो? छाकाणि परवेज़ मुशरफ खां वठी हुन सां गॾिजी वेही प्रोजेक्ट ठाहींदा हुया ऐं गवर्नर वेठो हुयो, उन वक़्तु पूरी हुनजी हुई। हाणे जॾहिं तव्हांखे उहो मतिलबु आहे शयूं ठीकु आहे, फ़र्क़ु ज़रूरु पए थो, बिल्कुलु फ़र्क़ु पवे थो, पर जेकॾहिं माण्हू को यगानो हुजे त उतां बि जेको आहे शयूं कढी वठंदो आहे। जीअं मुर्तज़ा वहाब जो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हुयो त बाबा फंड कलेक्ट था कयूं के इलेक्ट्रिक जे बिलनि वसीले, अहिड़े क़िस्म जा जेके मिसाल क़दम खणण, उनखे पेरनि ते बीहारण लाइ माण्हू कमु करे थो, करे सघे थो, पर ठीकु आहे कुझु हुन में लाह चढ़ा ईंदा आहिनि। एक्टिव त नज़र भला अचणु ठीकु आहे, फंड न आहिनि अलॻि ॻाल्हि आहे, एक्टिव नज़र अचणु, हिते पहुचणु हुते पहुचणु, उहा शइ बि असांखे नज़र न आई न वसीम अख्तर जे ज़माने में। बहरहाल हीउ उहो माण्हू जेको राति जो बि पहुची पियो वञे ऐं ॾींहं जो तव्हां ॾिसो त किथे बाहि लॻी आहे त उते बीठो आहे थियो, माना ॾींहं में हिन मुर्तज़ा वहाब जूं असांखे 5 सरगर्मियूं जेके कवर करणियूं हूंदियूं हुयूं। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेके कम हुया इन्हनि कमनि जे करे ई जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची में हिते जेको आहे सोभ हासिलु कई आहे। ऐं यकीनन कराची जो मेयर जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, हाणे त मुंहिंजे ख़्याल में एॾी सिंगल लार्जर पार्टी तौरु उभरी आई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, त कराची जो मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेकॾहिं को जियालो थिए थो त यकीनन उन में वधीक कराची वासियुनि जो, कराची शहर जी जेका आहे उहा भलाई लाइ हूंदी या बहितरी हूंदी। बहरहाल हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेके नतीजा आहिनि इहा हिन इलेक्शन खां पहिरियों बि असां ॻाल्हायोसीं पिया त पीपल्स पार्टी कराची जे अंदरि पाण खे एक्सपेंड कयो आहे, सही, नंबर 1 सही, पर नंबर 2 त जेको अरिड़हं जो मैंडेट जेको जंहिंमें जेको मैन्युफैक्चर्ड थियो पीपल्स पार्टी, पोइ जेके चूंडूं थियूं उनमें वरी पंहिंजो उहो गेन कयो आहे, रीगेन कयो आहे। हाणे जेका सूरत हाल आहे उहा जेको हुनजी एक्सपेंशन आहे उनमें 2 जेके आहिनि ख़ासि उहो मार्का आहिनि। हिकिड़ो त जेको आहे सईद गनी साहब वारो जेको तक आहे उहो हिन अरसे में इवॉल्व थियो आहे,
सही माना अॻे इहो तक पीपल्स पार्टी जी रवायती तक न हो बिल्कुलु न जीअं मलीर जा तक पीपल्स पार्टी जा रवायती तक आहिनि या जेको आहे लियारी वारा तक रवायती तक आहिनि जेके रवायती तक पीपल्स पार्टी जा रहिया आहिनि सईद गनी साहब जो तक को पीपल्स पार्टी जो रवायती तक कोन हुयो इहो पीपल्स पार्टी सईद गनी साहब वञी उहो पंहिंजो तक ठाहियो आहे फारूक सत्तार जो तक हो वरी पोइ इरफानुल्लाह मरवत जो मरवत तक साहब जो बिल्कुलु हा ठीकु आहे न साॻियो माण्हू हो ऐं मरवत सां मुक़ाबिलो थियो सईद गनी जो ठीकु आहे फारूक सत्तार सां मुक़ाबिलो थियो सईद गनी जो त इहा जेका ॻाल्हि आहे इहो हुननि एक्सपेंड कयो आहे पंहिंजो पाण खे न पीपल्स पार्टी माना इन तक ते बाक़ाइदा महिनत कई आहे जीअं तक हिकिड़ा ठाहिबा आहिनि ॿियो जेको आहे जीअं कादर बंदो ख़िल साहब वारो हुयो उते जेको आहे पश्तून वोट हुयो उन्हनि इलाइक़नि में त उहो पीपल्स पार्टी हुन ते कमु करे उहो वोट जेको आहे उहो उते पंहिंजी जेको आहे उहो कई आहे ईअं ॿियो जेको आहे जेके ही रिज़ल्ट आया आहिनि न इहे असांखे ॿियो हिकिड़ी इन ॻाल्हि जी उहो था कनि त पीपल्स पार्टी हेठीं सतह ते इहो मां केतिरा दफ़ा पंहिंजे प्रोग्रामनि में करे चुको आहियां इहा ॻाल्हि त जेको MQM खां जेको माण्हू दिलि बर्दाश्त था थियो जेको नाराज़ थियो न वर्कर लॾो उन पीपल्स पार्टी ॾांहुं रुख कयो छाकाणि त यस हाणे उहो वॾनि चूंडनि में उहो नज़र न पियो आयो असांखे उहो जेको आहे न जेका तब्दीली हुई पर हाणे जॾहिं नंढनि चूंडनि ते विया आहियूं नंढड़ा तक थी विया आहिनि त उते उहे शयूं उन्हनि पंहिंजो उहो जेको नतीजा आहे न पीपल्स पार्टी खे उहे मिलिया आहिनि उहो यूनियन कमेटी जी लेवल ते उहो जेको आहे रिफ्लेक्शन आई आहे त ऐं हाणे ते मिसाल तौर 170 मां 80 ऐं सिंगल लार्जेस्ट पार्टी तौरु पीपल्स पार्टी अची वई आहे सही यकीनी तौर ते इहो कराची जे लाइ बि हिकिड़ी नई ख़बर आहे बिल्कुलु ऐं मां त ईअं चवंदुसि हिकिड़ी ख़ुशगवार ख़बर आहे बिल्कुलु ख़ुशगवार ख़बर इन जे लाइ आहे त जॾहिं पंहिंजो MQM जो मेयर अचे थो पियो त पोइ उन वक़्तु जेको आहे चयो इहो थो वञे त भई मुंहिंजे ख़्याल में वक़फ़ो वठिणो आहे वक़फ़ो वठी पोइ इन गुफ़्तगू अॻिते वधायूं नाज़रीन गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो वठूं था हिकिड़ो वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधण असां सां गॾु